मेहरबानी साहब स्टेज ते वेठल मोज़िज़ मेहमानों ऐं एनवायरमेंट दोस्तों तव्हां सभिनी खे सलाम। कलीम जो नाविल सिंध ॾांहुं वेंदड़ रेल ॿुधाइण इहो हिकिड़ो अहिड़े किरदार जी कहाणी आहे जंहिं विरांङे में उन्हनि किरदारनि में शामिल हो जिन तमामु घणो जिन भोॻियो आहे। ऐं कलीम जीत पंहिंजे हर नाविल में कंहिं न कंहिं तजुर्बा कंदो रहियो आहे टेक्निकली, त उहे साॻिया ई तजुर्बा उन सभिनी तजुर्बनि खे गॾु खणी ऐं हशू जे किरदार खे तख़लीक़ करे उन जेके तजुर्बा कया आहिनि या उन जेके टेक्निकली जेके शयूं हिन में ॾिनियूं आहिनि, आउं थोरो उन्हनि जो ज़िक्र कंदुसि। तव्हां जिन बि दोस्तनि जी नाविल पढ़ियो आहे या जेके दोस्त पढ़ंदा त उन में ॿ टे शयूं जेके अदबी हवाले सां या अदब जा जेके लाड़ा आहिनि या टेक्निक आहिनि उन्हनि में कलीम घणो करे त जेके तव्हांजा अॻूणा नाविल पढ़ो उन में बि असांखे हिकिड़ो ख़ासि एलिमेंट जेको नज़र अचे थो उहो आहे जादू हक़ीक़त निगारी। हशू वारे नाविल में बि तव्हां ॾिसंदो त हुन जादू हक़ीक़त निगारी खां कमु वरितो आहे। उन खां पोइ ॿियो जेको पासो आहे उहो आहे उनजो आहे रीटेलिंग जो। तव्हां सॼो नाविल पढ़ी वञो, उनजो खणी थीम या उनजो प्लॉट भले हिकिड़ो ई हुजे पर उन जे अंदरि केतिरियूं ई कहाणियूं मौजूदु आहिनि। पोइ उहे कहाणियूं जेके किसा जेके सिंध सां वाॻियल आहिनि उन्हनि खे हुन वरी रीटेल करे उनखे वरी साॻे ई पैरा में नाविल में कनेक्ट कयो आहे। उन खां सवाइ तव्हांखे नाविल में जेको आहे डार्क ह्यूमर जेको आहे उहो नज़र ईंदो। हशू जॾहिं पंहिंजनि दोस्तनि सां वेहे थो, कंपनी करे थो, जेके बि हुजे अदबी हल्के जा दोस्त आहिनि उहे सिंध हिंद जा जेके गॾियल दोस्त आहिनि उहे पोइ पाण में जेके चर्चा खिलबो कनि था उन्हनि तव्हांखे कंहिं न कंहिं सिट में ज़रूरु डार्क ह्यूमर नज़र ईंदो। हिकिड़ियूं त शयूं इहे आहिनि जेके टेक्निकली कलीम जेके सेज में इस्तेमालु कयूं। ॿी ॻाल्हि इहा आहे त सिंधी में नाविल जो जेको सफ़र आहे असीं त उनखे घणो करे आऊं जेको तकिड़ो जेको नाविल जी सिंध ते कमु थियो आहे उनमें आऊं तक़रीबन 2015-16 खां उनखे ॾिसां थो त उनमें तमामु घणी तेज़ी आई आहे ऐं असांजो लिखंदड़ जेको आहे नाविल निगार उहो वधियो आहे, नाविल अंक में वधियो आहे ऐं थोरो उनजो मयार बि बहितर थियो आहे। गुज़िरियल इन ॾहाके में असां मुख़्तलिफ़ क़िस्म जा नाविल ॾिठा आहिनि, उहे रोमानवी बि आहिनि, उहे पंहिंजो उनमें ॿ टे जेके नाविल आहिनि उहे थ्रिलर क़िस्म जा आहिनि। त अहिड़े क़िस्म जूं शयूं जेके हींअर सिंधी अदब में अचनि पियूं ऐं उन दौरान जेकॾहिं असीं विरांङे खे जेकॾहिं मौज़ू बणाए ऐं कंहिं हिकिड़े ख़ासि शख़्सियत जे हवाले सां नाविल लिखूं था त आउं सम्झां थो त उहा हिकिड़ी ठीकु ठाक अचीवमेंट आहे। हशू जो किरदारु इहो रुॻो हशू जी भोगना न आहे पर हर उन सिंधी माण्हू जी भोगना आहे जंहिं विरांङे जो दर्द सठो आहे, जंहिं विरांङे खे ॾिठो आहे। हाणे हशू जे बारे में जेके शयूं असीं नाविल में पढ़ूं था, मिसाल तौर उन जे किरदार जी ट्रांसफॉर्मेशन आहे। हिकिड़ो माण्हू आहे जेको ज़हनी तौर ते सलामत आहे, उनजा हवास कमु कनि था, पर जीअं जीअं उहे शयूं उहो माहौल उनजे चौधारी जुड़े थो, जंहिंमें उहो फसाद ॾिसे थो, जंहिंमें सिंध खे धार थींदे ॾिसे थो ऐं विरांङे जो सॼो जेको माहौल ॾिसे थो, उन में जेका उनजी ज़हनी कैफ़ियत जेका आहे उनखे जेको कलीम जेको पेश कयो आहे ॾाढो बहितरीनु नमूने पेश कयो आहे। मिसाल तौर जेको सिंध ॾांहुं वेंदड़ रेल जो जेका ॻाल्हि आहे उहा रुॻो उनजे दिमाग़ में न आहे, उहो उनखे जेको मटीरियलाइज़ करणु चाहे थो, उनखे हक़ीक़ी तौरु ॾिसणु चाहे थो, पर अहिड़ी का ट्रेन ई न आहे जेका सिंध ॾांहुं वेंदी हुजे। अहिड़ी रीति कराची जो जेको केस आहे, मोहसिन ॻाल्हि करियो थोरी देरि अॻु में, त कराची जो जेको माहौल उन दौर में जेको हो 40 में या उन खां पोइ 47 ताईं, जंहिंमें मुख़्तलिफ़ क़ौमियतूं हिते आबाद हुयूं, मिसाल तौर पारसी जेके आहिनि। हाणे उनमें 2 किरदार आहिनि, दिनेश जो ऐं फालसा जो, जेके ज़ाल मुड़ुस आहिनि जेके हिकिड़ो होटल हलाइनि था। उहो होटल उन्हनि जी अखियुनि जे आॾो कीअं हिकिड़े गोश्त जे दुकान में तब्दील थो थी वञे, उहो सॼो कल्चर जेको हूंदो आहे पर्शियन जेको होटल्स जो उहो तब्दील थी वेंदो आहे। होटल कराची में जेके बि उन दौर जा होटल हुआ
उहे जेके से रुगो ये कोन हुआ तो फारसी हलाए रहा हुआ या जेका पर्शियन आबादी हुई उहा हलाए रही, पर उहो पूरे हिकिड़े कल्चर जो हिसो आहे, उन कल्चर खे सॼे सिंध जे कल्चर सां उहे गॾु खणी पिया हलिया। पर पोइ जीत ही हिकिड़ी विरहाङे जी लहर आई ऐं जेको सियासत जी जेका पेनिट्रेशन थी अंग्रेज़नि पारां जेको इहो मामिलो थियो, त उन में उहो सॼो कल्चर जेको सो वाइप आउट थी वियो ऐं उन पर्शियन जेको कल्चर हो उनखे तबाह कयो, उन्हनि जा रेस्टोरेंट, उन्हनि जा होटल जेके हुआ उन्हनि खे तबाह कयो। एसि ताईं जो उहा आबादी पाण बि जेको सो इन भोगनामा गुज़रे थी। जेकॾहिं तव्हां हिन नाविल खे पढ़ो त तव्हांखे सॼी कराची जी ट्रांसफॉर्मेशन उन में नज़र ईंदी त कीअं कहिड़ी रीति उहो जेको शहर आहे, जेको हिकिड़ो ख़ूबसूरत ऐं सुहिणो शहर आहे, उहो कीअं उन्हनि फसादी माण्हुनि जे वर चढ़े थो, कीअं उहे उनखे तब्दील कनि था, कीअं जेके से उन्हनि जे कल्चर खे तबाह कनि था। आउं सम्झां थो असां हिकिड़ी जेका ॿी ग़लतफ़हमी जेका आम पढ़ंदड़ या सुठो पढ़ंदड़ आहे उहो कंदो आहे, उहो अफ़साने में तारीख़ ऐं तारीख़ में अफ़सानो ॻोल्हींदो आहे। उते जेका कंफ्यूजन पैदा थिए थी त उहो जेको अफ़सानवी ॻाल्हियुनि खे जेको हक़ीक़त सम्झणु लॻंदो आहे ऐं तारीख़ी ॻाल्हियुनि खे जेको सो अफ़सानो कंसीडर कंदो आहे। त जेके माण्हू विरहाङे जे सॼे केस खे सम्झणु चाहिनि था या विरहाङे में सिंधी क़ौम जा जेके जज़्बा जेके से मजरू थिया हुआ, ऐं सम्झां थो सिंध न वेंदड़ रेल में कलीम उन्हनि खे ॾाढो बहितरीनु नमूने पेश कयो आहे। ऐं हीउ हिकिड़ो अफ़सानवी अदब जो हिकिड़ो अहिड़ो किताबु आहे जंहिंमें तव्हांखे जेको इंसानी जज़्बा जेके असां तबाह थींदे मिलंदा ऐं वतन खां विछोड़े जो जेको दर्द आहे उहो तव्हांखे मिलंदो। आज़ादी जो जेको अहसासु आहे सिंधी क़ौम जे हवाले सां, उन जे लाइ तव्हां मिसाल तौरु हिकिड़ो ई मिसाल वठो त वतनवासी जॾहिं उन्हनि खे इहो ख़बर पई त उहे आज़ादु थी आहिनि त उन्हनि खे चयो त हाणे ताईं आज़ादु थी आहियो वतन छॾे वञो, माना अहिड़ी आज़ादी उन्हनि खे नसीब थी। त आऊं कलीम खे हिकु दफ़ो वरी इन बहितरीनु नावल ते मुबारकबाद ॾियां थो ऐं तव्हां ज़ेबेस्ट वारनि दोस्तनि जो थोराए थो आहियां जिन मूंखे हिते ॻाल्हाइण जे लाइ दावत ॾिनी। तव्हां सभिनी में अख़रफ़ीज़ हिन नाविल में जेको दर्द समायल आहे, जेका पीड़ा आहे विरहाङे जी ऐं विरहाङे खां अॻु जेको सिंध जो कल्चर हो उनखे ॾाढो तफ़सील नाविल ते ॾाढो बहितर ॻाल्हायो। हाणे सोशल साइंस फैकल्टी जी असांजी सोशल साइंस जी फैकल्टी आहे डॉक्टर नाहिद मलबारी, उनखे गुज़ारिश कंदुसि त पाण पारसी कल्चर ते मुख़्तसर ॻाल्हाए। डॉक्टर नाहिद मलबारी को गुज़ारिश करूँगा कि वो आए और कराची के पारसी कल्चर पे बात करें जो इस नावल से कनेक्टेड है। Good evening. I'll be speaking in English because I have very little knowledge about Sindhi. But thanks to Zabist, I'm studying Sindhi. Right now, I've taken a couple of courses on the Sindhi language to read and to write. But as yet, I'm not very fluent speaking the language. So I'll just give a little brief outline about the Zoroastrian or Parsi community in Sindh. As far as I can tell, the Zoroastrian community has been there from the 1850s onwards. When Sindh was part of the Bombay Presidency, the first migration that happened was not basically in Karachi itself, but it happened in the areas of Multan, in the areas of interior Sindh. And then when the British came into the Sindh area and they developed the port of Karachi, that is the first time the migration of the Parsis from the Bombay Presidency and Bombay Central, they started coming to Karachi itself and they sort of made their homeland. I can give you, I know about this because my great-great-grandfather, he had come here and there are written records that he had come here around about in the 1860s. So from then onwards, our family has been here in Karachi, Sindh. And the trade, now it's a very interesting thing that when I was reading about it, it was very funny. The trade that they were doing in the Bombay Presidency was basically liquor. So they used to provide the liquor for the British troops who were stationed
in Karachi at that point in time. So the communities that were there, the Christian community, and it's not the British Christian community, it's the Goan community, the converts were here, and then a fewer communities, the Hindu community, each one had a distinct trademark. So the Parsis were mostly with the liquor business, the Hindus were here, were with the cattle and all the other kinds of business, providing milk and cotton and these kinds of things. And they started living in the southern area, which was a very small area at that point in time. It was in about 1923 that the elders of the communities stated that we need to have a place of our own. We had few places that the Parsi community was living in, but then they said that we need so many more have come in. So then the Parsi colony was established in 1923. The KPI, that is the Karachi Parsi Institute, was established much before that in the 1800s. The BBS Parsi School again was established in the 1800s, the late 1800s. So there was this whole new group of people who had immigrated from the different areas of India, specifically more or less from Bombay, from Gujarat. Bharuch was a very important area for the Zoroastrian community, so a lot of Bharuchis came from there to Karachi itself. My own, again, another maternal grandparent came from Bharuch and they settled here. And very interesting stories they had to say at that point in time. I'll give you another example, which I know of, is that they used to come by boats. And the boats, they used to come by boats and they used to bring all this stuff in it. But there were a lot of criminal activities going on from Bombay to Karachi, and very often there used to be these gangsters used to come and take away their boats and things like that. So all these stories are there. So basically, slowly and gradually they sort of established themselves here in Karachi, and Karachi became a hub of the entire Zoroastrian community at that point in time in the during pre-partition era and even post-partition. Some people said that there were over 10,000 Zoroastrians living here. Right now, today, unfortunately, there are about 700 to 800 people. Most of them are in their 60 plus age group. Majority of them are 70 plus. And the youngsters are now sort of emigrating to the Western nations and things like that. It's a very sad state of affairs. But the Sindh and the Parsi community were in a way joined together for over 150 years. And that's a very, very long time. Many people have sort of established their entire businesses and their entire lifestyle to Sindh, and we have sort of adopted a lot of, we enjoy being Sindhis. We enjoy this factor that we are part of this evolving culture, which was a mix of, and the acceptance of a wide variety of religious communities in this province. And Sindh gave this diversity and this encouragement and let us say this entire ideology of cohesion, community, culture, which we all adopted, and it became part and parcel of our unique, mix, which is something that is there till today. And I'm very proud to say that Sindh has given us this these opportunities, and the Sindhi people in a way have been very, very accommodating to all the different cultures that have been there, including us Zoroastrians. Thank you very much.
वेरी मच मैम। दंगी विच दरिया की न बुॾे की न उपड़े, दंगी विच दरिया की न बुॾे की न उपड़े, हुजे वाढे वाणिया से सुहण सभु सड़िया, हुजे वाढे वाणिया से सुहण सभु सड़िया, मोलक माग नागई फिलंगी मंझ फिरिया, मलाह तुंहिंजी मकड़ी अची चोर चढ़िया, जिते ढींग ढरिया उते तारे तुंहिंजी। हाणे हिन नावल ते क्रिटिकल रिव्यू करण जे लाइ ऐं हशू केवलरामाणी जे किरदार ऐं विरांगे जे पस मंज़र में जो कोई नावल लिखियलु आहे, न सिर्फ़ु साईं अकबर लिगारी साहिब गुज़ारिश कंदुसि त उन ते ॻाल्हाइनि, पर गॾोगॾु हिन नावल जो जेको फ़नी ऐं फ़िक्री जेको जाइज़ो आहे क्रिटिकल उहो पेश कनि त हीउ नावल केतिरो कामयाबु आहे ऐं केतिरो असांजे अवाम ते या पढ़ंदड़ ते जेको आहे उहो असरु विझे थो। तव्हांजी ताड़ियुनि में साईं अकबर लिगारी साहिबु। महिरबानी सारिन ताई क़ाबिल एहतराम ऐं असांजो वॾो साईं दिल्ली सिंधी साहिब किताब नाविल निगार कलीम भुट साहब नौजवान नाविल निगार अख्तर हफ़ीज़ या सब दोस्तों मुंहिंजो पुराणो दोस्त ऐं कलीग बैचमेट एडिशन चीफ सेक्रेटरी सलीम खोड़ो मलिकार सभिनी दोस्तनि खे अली साहब महिरबानी। कलीम भुट जो ही नओं नाविल आहे, अवाइली हिन जा ॿ नाविल छॾे शुरूआती जेके पहिरियां नाविल हुआ, बाक़ी 7 नाविल मूं कलीम जा पढ़िया आहिनि। कलीम जे नाविल्स में केतिरियूं ई ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेके जहिड़ियूं हूंदियूं आहिनि, लेकिन हर नाविल में को न को नओं तजुर्बो हूंदो आहे। अॻे असांजे सिंधी अदब में जेको पुराणा असांजा लिखंदड़ ऐं पढ़ंदड़ हुआ, उनमें 2 क़िस्मनि जा रुझान हुआ। हिकिड़ा उहे राइटर हुआ, चंद राइटर हुआ, तमामु थोरा राइटर अहिड़ा हुआ जेके अंग्रेज़ी तमामु ए क्लास जी अंग्रेज़ी ॼाणंदा हुआ। मिसाल शेख अयाज़ साहब, सिराज साहब या मोहम्मद इब्राहिम जो साहब या अहिड़ा जिन जे तमामु ज़बरदस्त क़िस्म जी अंग्रेज़ी हूंदी, पर अक्सरियत असांजा अदीब शाइर अहिड़ा हूंदा हुआ, अक्सरियत जिनजी अंग्रेज़ी का एतिरी सुठी कोन हूंदी हुई ऐं उहे अदब या सिंधी में पढ़ंदा हुआ या उर्दू में पढ़ंदा हुआ। उनजे करे हुननि जो मुतालियो जेको ॿाहिरी अदब जो हूंदो उहो ख़ासि करे रूसी अदब जो घणो हूंदो या पोइ थोरो घणो फ्रेंच अदब जो जेको तर्जुमनि जी शकिल में असां वटि ईंदो हो। डायरेक्ट अंग्रेज़ी तां घटि उन वक़्त जा असांजा अदीब लेखंदड़ बि घटि पढ़ंदा हुआ। दौर तब्दील थियो आहे ऐं हींअर वरी मीडिया जे दौर अचण खां पोइ शयूं तकड़ियूं पूरी दुनिया में हाणे अचनि लॻियूं। अॻे असांजो काबो क़िबलो अदब जो या त हूंदो हो रूसी अदब या पोइ थोरो घणो जेको फ्रेंच या इंग्लिश लिटरेचर वग़ैरह जेको उहो हूंदो। हाणे असां वटि एट ए टाइम ते त मुराकामी जापान जो राइटर बि आहे, काज़ू इशिगुरो बि आहे, त अफ्रीका जो चइनो आहे अचीबी बि आहे, त नदीम महफ़ूज़ बि आहे असां वटि। यानी पूरी दुनिया खां, साउथ अफ्रीका खां जितां जिते अदब छपिजे पियो उनजी डायरेक्ट तरसील असां वटि हाणे सिंध में थिए पई। डायरेक्टली माण्हू जेकॾहिं नाविलनि जी शकिल में अंग्रेज़ी अदब में अचनि था उहे पढ़िया था वञनि या पोइ ऑनलाइन पढ़िया था वञनि, त उन सां हिकिड़ी तब्दीली आई आहे नाविल निगारनि में जेको आउं ॾिसां पियो, पढ़ंदड़नि में बि, त उहे हाणे पढ़ंदड़ बि सुञाण थियो आहे ऐं नाविल निगार बि सुञाण थियो आहे। हिन जेको माबाद जदीद दौर आहे, पोस्ट मॉडर्निज़म वारो दौर आहे, इन में नाविल फील्ड में रोज़ नवां तजुर्बा थींदा रहनि था। ऐं अॻे असां ॾिसंदासीं नोबेल प्राइज़ या बुकर प्राइज़ जे लाइ हिकु ख़ासि क्राइटेरिया हूंदी हुई मुक़ररु, पर हाणे वरी ॾिसूं था त हाणे हर दफ़े जेको आहे इनाम जेके मिलनि था नाविलनि जो मिज़ाज ई अलॻि आहे। हींअर बि जेको नोबेल इनाम मिलियो आहे ऐं वरी जेके बुकर मिलियो आहे, ॿई जेको आहे रवायती नाविलनि खां बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहिनि। जेकॾहिं आउं ईअं उन्हनि जे नोबेल इनाम मिलण बुकर प्राइज़ खां सवाइ उन्हनि खे पढ़ी वठां हा त शायदि आउं मुकमिल बि न पढ़ा, अॻ में पढ़ी छॾे ॾियां, छो जो मुकमिल डिफरेंट नाविल। इहे कलीम जो उहो वाहिद न, पर उन्हनि चंद नाविल निगारनि मां आहे जेके डायरेक्ट इस्तफ़ादो हासिलु कनि पिया ऐं नाविलनि में तजुर्बा कंदा अचनि।
उन जे करे कलीम जे हर नाविल में को न को नओं तजुर्बो का न का नई ॻाल्हि हूंदी आहे। हिन नाविल ते आउं घणो ॻाल्हाए सघां थो, कलाकनि जा कलाक ॻाल्हाए सघां थो, छो जो हिन नाविल जा तमामु घणा पासा आहिनि। एतिरा पासा आहिनि जो हिकिड़े हिकिड़े नाविल जे हिकिड़े हिकिड़े पासे ते घणी गुफ़्तगू थी सघे थी। टेक्निकलिटीज़ ते ॻाल्हाइजे, हशू केवल रामाणी जी ज़िंदगी खे जेको डिपिक्ट कयो आहे उन ते ॻाल्हाइजे, कराची जो कल्चर जेको पार्टीशन खां पहिरीं हो ऐं पार्टीशन खां पोइ कल्चरल चेंज आई उन ते ॻाल्हाइजे, या जेके हिन इमोशन्स डिपिक्ट कया आहिनि हशू जे थ्रू इंसानी जज़्बात उन्हनि ते ॻाल्हाइजे, या तारीख़ी जेके जबर तारीख़ जो जबर हो उन ते ॻाल्हाइजे। बहरहाल कई शयूं आहिनि, या जेको हिकिड़ी शइ जो इस्तेमालु तमामु घणो कंदो आहे कलीम, उहो मिथ जो इस्तेमालु आहे, जेको सुठी ॻाल्हि आहे, सुठी ॻाल्हि लॻे थी, पर आउं कलीम खे डिक्टेशन ॾियण जो कमु क़ाइल आहियां कोन, कंहिं बि हवाले सां मशवरो बि न ॾिजे, पर मुंहिंजी ख़्वाहिश इहा हूंदी जेकॾहिं मिथ जो जेको आहे मिक़दार थोरो घटायो वञे, छो जो किन मिथ एतिरी अची थी वञे हुन में नाविल जो जेको मरकज़ी कहाणी आहे उन तां माण्हुनि जी तवजह हटी थी वञे। जीअं त ही नाविल सिंध जे हिकिड़े अहिड़े किरदार ॾांहुं हो जेको सिंध परस्त हो। हाणे नाविल जे जेको मिसाल ॿ टे शयुनि ते आउं ॻाल्हायां थो, नाविल जो जेको नैरेटिव आहे त नाविल आख़िर चवणु छा थो चाहे। त हशू जी ज़िंदगी खां पहिरीं असां इहो ॾिसूं त बरे सगीर जी जंहिं वक़्त में पार्टीशन थिए थी, ॿ मुल्क वजूद में अचनि था, आज़ादी वठनि था अंग्रेज़नि खां आज़ादी वठण खां पहिरीं बरे सगीर जी छा सूरत हाल हुई? छा बरे सगीर हिकिड़ो मुल्क हो जंहिं ते अंग्रेज़नि कब्ज़ो कयो हो ऐं उन खां पोइ अंग्रेज़नि वापसि कयो त उन मां ॿ मुल्क थी विया? न, बरे सगीर हिकिड़ो मुल्क न हो, बरे सगीर में घणा मुल्क हुआ। बरे सगीर में उन वक़्तु जेको हींअर जेको इंडिया चयो वञे थो उहो को यूनाइटेड इंडिया कोन हो। प्लासी जी जंग जंहिं वक़्त में थी हुई त उन वक़्तु में को यूनाइटेड इंडिया कोन हो, पर सिंध हिकु आज़ाद मुल्क हो। 1843 में जॾहिं पहिरियों ॿियो मुल्क हो बरे सगीर जो जेको अंग्रेज़नि फतेह कयो हो, पहिरियों बंगाल ऐं ॿियो जेको हो उहो सिंध हो। इंडिया ते मुकमिल कब्ज़ो थो वञे 1857 जे गदर खां पोइ थियो न। सिंध हिकु अलॻि मुल्क हो, सिंधी हिकु अलॻि क़ौम हुई। जंहिं वक़्त में पार्टीशन थी रही हुई तॾहिं उन वक़्त में क़ौमियत जा जेके मयार हुआ उहे तब्दील थी चुका हुआ या कया विया हुआ, इंटरनेशनली तब्दील कोन थिया हुआ, पर उहे क़ौमियत जा मयार उन वक़्त में शायदि डिवाइड एंड रूल जी पॉलिसी जे तहत हिंदू ऐं मुस्लिम क़ौमियत जा बुनियाद रखिया विया। त उन वक़्त में असांजा जेके सियासतदान ॾाहा आलिम उहे बि सभु इहा ई ॻाल्हि करे रहिया हुआ, या त पार्टीशन न थिए, जे थिए त मुस्लमाननि जो हिकिड़ो मुल्क थिए ऐं ॿियो हिंदुनि जो मुल्क थिए। इते नैरेटिव अचे थो हशू केवल जो, जेको ही खणी आयो आहे राइटर। हशू चयो त भले आज़ादी मिले, मुल्क मां ॿ मुल्क ठाहियो या 4 मुल्क ठाहियो, पर सिंध अलॻि मुल्क ठाहियो। सिंध हुयो ई अलॻि मुल्क, अंग्रेज़नि कब्ज़ो कयो हो, हाणे अंग्रेज़ वञनि पिया सिंध जो अलॻि मुल्क हुजे न। इहो नैरेटिव हो जेको क़ाबिल क़बूल कोन हो। उन वक़्त में इहो नैरेटिव मुस्लिम लीग में जेके माण्हू हुआ उन्हनि पोइ रियलाइज़ कयो त न, इहो हशू जो जेको हो इहो पॉइंट ऑफ व्यू सही हो, पर उहो वक़्तु उहा शइ हथनि मां निकिरी चुकी हुई। हशू इन ॻाल्हि ते बीठो हो त सिंध आज़ाद हुजे ऐं सिंध हिकु मुल्क हुजे। उन जे लाइ हुन स्टूडेंट वारे ज़माने में बि जिदोजहद कई, लंडन में पढ़ंदो हो, उन वक़्त में हुन जिदोजहद कई, पुलिस जूं लठियूं खाधियूं, उते बि हू उनखे जलावतन कयो वियो, पंहिंजी तालीम पूरी करण खां सवाइ हिनखे जलावतन करे वापसि मोकिलियो वियो। वरी हिते जॾहिं पाकिस्तान ठही वियो त हीउ त पंहिंजी ॻाल्हि ते क़ाइमु हो। हिन जे लिखणनि जे करे हिनखे पाकिस्तान ठहण खां तुर्त पोइ हिनखे जबरी तौर ते जलावतन कयो वियो। पाकिस्तान मां हिनखे उन वक़्त जे जहाज़ ते चाढ़े, मदद साहब हुनजे हशू जी ज़िंदगी ते किताब लिखियो आहे त मदद साहब ॿुधाइनि पिया त उन वक़्त में ओरिएंटल सर्विसिस ओरिएंट एयरलाइंस जी इहा तरह न हुई, उन में जबरी तौर ते हशू खे तव्हां जहाज़ में विहारे ऐं
इंडिया पहुचायो वियो। इंडिया में भी हुनजो नैरेटिव इहो साॻियो ई रहियो त सिंध जेको आहे हुनखे हू इहा ॻाल्हि तस्लीम न करे सघियो ज़िंदगी जे आख़िरी मरहले ताईं त को सिंध आज़ाद थियण जे बावजूदि असां वटि सिंध न आहे ऐं असां सिंध में न आहियूं। हिकिड़े पासे असांखे चयो वियो त हाणे तव्हां आज़ादु आहियो ऐं ॿिए ॾींहं ते वरी चयो वियो त हाणे तव्हां हितां लॾे वञो। भई असांखे आज़ादी मिली आहे त असांखे आज़ादी जो मज़ो माणणु ॾियो, न तव्हांखे आज़ादी मिली आहे हाणे तव्हांखे मुल्क छॾणो पवंदो। ऐं जबरी तौर ते हुन खां मुल्क छॾाए हुनजी पोइ जेका उते ज़िंदगी गुज़री आहे पंहिंजे इन नैरेटिव ते क़ाइमु दाइमु रहंदे त उते बि हिनजी ज़िंदगी तकलीफ़ुनि ऐं अज़ाबनि वारी गुज़री आहे। उते जो जेको सिंधी कम्यूनिटी हुई उहा जेके हिन जा वेझा दोस्त हुआ किरत बाबाणी वारा या लक्ष्मण कोमल वारा, उहे बि हिन मां तक़रीबन जहिड़ो कर बेज़ार हूंदा हुआ त भई हीउ ईंदो रुगो मथो खाईंदो, इहे साॻियूं ॻाल्हियूं कंदो, शराब पीअंदो, बक कंदो, उहे बि हिन खां लवाईंदा हुआ। नतीजे में कॾहिं रेलवे स्टेशन ते सुतो पियो हूंदो, कॾहिं मसाण में सुतो पियो हूंदो, कॾहिं किथे रोड जे किनारे ते सुतो पियो हूंदो ऐं आख़िर में ईअं ई ज़िंदगी गुज़ारींदे हू रोज़ाना रेलवे स्टेशन ते वेंदो ऐं हुननि खां पुछंदो त सिंध ॾांहुं रेल कॾहिं कहिड़ी वेंदी ऐं हू कंहिं न कंहिं रेल में चढ़ी पवंदो, वरी घुमी फिरी वरी अची उते वापसि पहुचंदो, वरी चवंदा हुआसीं हुनखे उते वारा माण्हू सम्झी विया कि को चरियो आहे, वरी चवंदा असांजी सिंध वारी रेल लेट आहे सुभाणे अची वई, वरी ॿिए ॾींहुं ईंदो ऐं वरी चवंदो सिंध ॾांहुं रेल कॾहिं वेंदी। त उहो इन ई सॼी ज़िंदगी इहा इन ई सोच जे तहत हू पंहिंजे आख़िर में गुम थी वियो, ख़बर कोन पई त हू केॾांहुं वियो हलियो ऐं हू ज़हनी तौरु हुनजो तवाज़ुन पियो हुन हिकु औरत सां शादी कई जेका हुन सां गॾु कोलंबो में पढ़ंदी हुई, सरला, उन सां हुन शादी कई पर उन बि हुनखे धिकारे छॾियो छो हुनजे पंहिंजे सोचुनि जे करे ऐं हिन जे पंहिंजे ॻाल्हियुनि जे करे। अॻे जेके असांजा हीरो हूंदा हुआ नावलनि में, कहाणियुनि किसनि में, उहे नावल परफेक्ट, जेकॾहिं सुपरमैन न हूंदा हुआ त परफेक्ट मैन ज़रूरु हूंदा हुआ, उन्हनि में का खामी न हूंदी हुई। पर हिन में कलीम साहब जेको आहे हिन में किरदारु जेको पोर्ट्रे कयो आहे हशू जो, उहो परफेक्ट मैन जे तौर ते न कयो आहे, छो जो परफेक्ट मैन को थींदो ई न आहे। हाणे जदीद दुनिया में नावल जेको लिखियो वञे पियो हुन में परफेक्ट मैन जो तस्वुर ई न आहे। जंहिं प्रोटागोनिस्ट में, हाणे हीरो चवण बि छॾे ॾिनो अथनि, प्रोटागोनिस्ट, जंहिं प्रोटागोनिस्ट में के खामियूं न आहिनि उनखे हाणे मॉडर्न ज़हन क़बूल नथो करे। त हुन में कलीम हिन में हिन जूं इलाही खामियूं बि ॿुधायूं आहिनि, मसलन शराब पी सामान विकिणी छॾींदो, किताब विकिणी छॾींदो, घरवारी जा सामान बि खणी विकिणी छॾींदो हो ऐं हिनखे 5 रुपया किथां मिलंदा बि हुआ सिधो शराब जी दुकान ते वेंदो, बोतल वठंदो ऐं पीअंदो ऐं पोइ कुझु खणी लिखण जी कोशिशि कंदो ऐं वरी वञी रेलवे स्टेशन ते वेहंदो त मूंखे सिंध ॾांहुं वञिणो आहे। त हुनजो जेको किरदारु जीअं हशू हो ईअं ई हुन पेश कयो आहे, न कि हुनखे वधाए करे। हा, हुनखे हुनजी जेका इमोशनल डिपिक्शन कई आहे उहा हुन कमाल जी कई आहे। के सीन त अहिड़ा आहिनि जो महसूस ई करे सघजनि था, ॿुधाए नथा सघजनि। मिसाल जी ॻाल्हि, जंहिं वक़्त में किरत बाबाणी वटि ऐं लक्ष्मण कोमल वटि हू अचे थो, ॿई ॼणा 1986 में वेठा आहिनि, शराब वेठा पीअनि, त हशू दर खड़काए अचे थो त हुनखे ॾिसी ॿिनी ॼणनि जो मोह लही वञे थो त हिक ॿिए सां कन में फुस कनि था त यार हीउ चरियो आयो आहे ऐं हाणे शराब सॼो पी वेंदो ऐं सॼी कचहरी ख़तमु करे छॾींदो, हिनखे उहो ई पुराणो सिंध ऐं पुराणियूं इहे ॻाल्हियूं कंदो, हिनखे कंहिं तरीक़े सां टार यार। त उहो 5 रुपया हुनखे ॾिए थो किरत बाबाणी लक्ष्मण खे ऐं चएसि थो हिनखे टार। तो लक्ष्मण अचे थो ऐं हिनखे अची चवे थो ड्राइंग रूम में हशू खे, हशू हिकिड़ी ॻाल्हि त ॿुध, हशू उन वक़्त में वेरान नज़रुनि सां जंहिं तरीक़े सां ॾिसे थो हुनखे, इहो सीन हिकु गज़ब जो सीन आहे, महसूस करण जहिड़ो सीन आहे, इहो ॿुधाए नथो सघिजे। ऐं ॿुधायां उहा तव्हांखे उहा फीलिंग ई न ईंदी, पर जॾहिं तव्हां हुन में गुम थी वेंदा नाविल में, ऐं अहिड़ियूं कई अहिड़ियूं जॻहियूं आहिनि जिते इहो महसूस थो थिए, दिलि भरिजी थी अचे त यार हिकिड़ो अहिड़ो माण्हू जेको सिंध परस्त, जेको एॾो वॾो टॉप जो इंटेलेक्चुअल, जेके हिते असांजा टॉप जा इंटेलेक्चुअल हुआ
शेख हयात साहब, इब्राहिम जोयो साहब, GM सैयद साहब, ॿिया सभु उन्हनि सोबो ज्ञानचंदानी साहब, केरत बाबाणी, सभिनी खे राह ॾसण वारो, सभिनी जी उस्तादी करण वारो, सभिनी जी अॻवानी करण वारो ही माण्हू अहिड़ी क़िस्म परसी जी ज़िंदगी में ऐं सोभ पंहिंजनि जी बेइतनाई जे करे हिकु त जबर थियो हुन ते जेको सो थियो, पर पंहिंजनि जी बेइतनाई जे करे हुन एतिरो सफ़र कयो त इहो हिकिड़ो अहिड़ा सीन अचनि था जंहिंमें दिलि भरिजी अचे थी। उन खां अलावा हिन में ॿिया कई किरदार बि नाविल में अची वञनि था। मिसाल एनी बेसंत जो किरदारु आहे, उहो जेका सिंध जे लाइ या बर सगीर जे माण्हुनि जे लाइ जंहिं कमु कयो उन जो किरदारु, शेख हयात जो किरदारु आहे, परसराम जो किरदारु आहे, ॿिया बि सिंध जा तमामु सुठा किरदार एज़ अ साइड स्टोरीज़ उहे अची वञनि था। हिकिड़ो नैरेटिव जेको आमतौर ते असांजे दानिश्वर तबिके मां बि ॿुधण में ईंदो हो, जेके मूंखे सख़्तु अफ़सोस आहे, जंहिं ते आउं वक़्तनि फ़वक़्तनि एहतिजाज बि कंदो रहंदो हुउसि, उहो इहो हो त हू अंग्रेज़नि जी वेही तारीफ़ कंदा हुआ। साईं अंग्रेज़ न अचनि हा त असां अञा ईअं हुजूं हा, साईं अंग्रेज़नि अची असांखे रेलूं ठाहे ॾिनूं, साईं अंग्रेज़नि अची असांखे हीउ निज़ाम ॾिनूं, साईं अंग्रेज़ हिननि तबाह करे छॾियो मुल्क खे, साईं हिननि जेकॾहिं तबाह करे छॾियो उन जे करे असां अंग्रेज़ खे जस्टिफाई नथा करे सघूं, उन्हनि खे लेजिटिमाइज़ नथा करे सघूं। जेकॾहिं अंग्रेज़ी जेके के नालाइक आया त उनजो मतिलबु इहो कोन्हे त अंग्रेज़ भला हुआ। त हलीम पंहिंजो कलीम इन नैरेटिव खे टोड़ियो आहे। हुन अंग्रेज़नि जे तरफ़ां तशद्दुद, ज़ुल्म, बरबरियत ॾेखारी आहे। हुननि जेके चङा कम कया उहो हुननि पंहिंजे मफ़ाद जे लाइ कया हुआ, उहो असां सां असांजी मोहबत में हुननि कोन कया हुआ। हुननि पंहिंजे मफ़ाद लाइ रेल जेकॾहिं ठाही हुई त उन्हनि खे पंहिंजा फौजी बि शिफ्ट करणा हूंदा हुआ ऐं प्लस सामान जेको आहे इंटीरियर सिंध जो उहो कपह या ॿियो सामान हुननि खे कराची बंदर ते आणणो हूंदो जेको खणी ऐं हुननि खे वञणो हूंदो हो इंग्लैंड। शशि थरूर जो किताब पढ़ी ॾिसो त केतिरी उन वक़्त में बरे सगीर जी GDP हूंदी हुई, जंहिं वक़्त में अंग्रेज़ आया हुआ। पूरी दुनिया जी GDP जो 27% इंडिया हुई, पूरी इंडिया 27% GDP हुई पूरी दुनिया जी इंडिया वटि, ऐं जॾहिं अंग्रेज़ विया त उहा 3 GDP ते वञी पहुती। हज़ारे कारखाना जेके हिते जा हुआ लोकल उहे बंदि कया विया ऐं उतां जो यूरोप जो माल सस्तो करे माल हिते आंदो वियो ताकी हितां जी इंडस्ट्री बंदि थिए ऐं हितां जो ख़ाम माल वञे। इहे गहरियूं साज़िशूं हुयूं, इहे गहरियूं ॻाल्हियूं हुयूं जेको असांजो दानिश्वर बि नथो सम्झे ऐं सिर्फ़ु सुपरफिशियल ॻाल्हियुनि ते हले थो। त कलीम उनजी कलई खोली आहे। कलीम उन्हनि खे उहो नैरेटिव पेश कयो आहे जेको हक़ीक़ी नैरेटिव हो, उन्हनि जूं साज़िशूं, उन्हनि जूं। पर हिन नाविल ते ॿुधाइण ऐं घणो कुझु ॻाल्हाए सघां थो, ऐं बग़ैर कंक्लूजन कहे इन पंहिंजी गुफ़्तगू खे थी छॾियां थो, छो जो गुफ़्तगू तमामु घणी तवील थी वेंदी। कलीम साहब खे अहिड़ो ख़ूबसूरत नाविल लिखण ते ऐं मुनफ़रिद ऐं मुख़्तलिफ़ नाविल लिखण ते दिली मुबारक। दात वॾी शइ नाहे पर सच वॾी शइ आहे। दात वॾी शइ नाहे पर सच वॾी शइ आहे, ऐं जो सच मचाए मच सो मच वॾी शइ आहे। हाणे हिन किताब जे लेखक ख़ूबसूरत नावल निगार पंहिंजे प्यारे दोस्त कलीम मुठ खे गुज़ारिश कंदुसि त पाण अचे ऐं न सिर्फ़ु पंहिंजे हिन नावल मां इक़्तिबास पढ़ी ॿुधाए, पर हशमुख अमल रामाणी जेको सिंध जो हिकिड़ो तमामु वॾो इंटेलेक्चुअल हो ऐं ख़ासि तौर ते संदसि जेके सियासी तर्ज़िया पाकिस्तान एक्सेंट जे नाले में छपिया आहिनि, छा उन बाबति बि हिन नावल में ज़िक्र कयो अथई या न, उन बाबति ज़रूरु ॿुधाईं। थैंक यू। सभिनी खां पहिरीं त ज़ैबिट्स यूनिवर्सिटी जी महिरबानी ऐं डॉक्टर व्यास शेख साहब सारंग ऐं डॉक्टर साहब जॾहिं नाविल पढ़ियो त मूंखे फ़ोन ते वटि ॿुधाई त मूं नाविल पढ़ियो आहे ऐं असां हिन ते प्रोग्राम कराइण था चाहियूं। मुंहिंजो सर वेलकम, मुंहिंजे लाइ इन खां वधीक कहिड़ी ख़ुशी जी ॻाल्हि हूंदी। जेको नाविल जेको हशू ते मुंहिंजे ख़्याल में 2016-17 खां पोइ यकदमि कमु थियणु लॻो। इंडिया मां बि कुझु शयूं हिते पहुतियूं ऐं मदद अली सिंधी साहब जो किताबु आयो हशू जी ज़िंदगी ते,
उन खां पोइ डॉक्टर पारस गांगरो, डॉक्टर पारस नवाज़ गांगरो जो उन्हनि जो किताबु आयो, ऐं हिकिड़ो उतां नावेल आयो कृष्ण खटवाणी जो तरंगड़ बादल, ऐं हिते अयूब खोसे साहब उन खां पहिरीं आशू ते लिखियो। नावेल ॿई जेके मूं पढ़िया, जेको उतां वारो हो ऐं अयूब खोसे वारो नावेल मरीजी ॾिठोसीं, उनमें मूंखे किथे न किथे लॻो त अञा हिन पर्सनैलिटी खे थोरो वधीक एक्सप्लोर कजे। ऐं हिकिड़ी त स्टेटमेंट्स हुयूं, पर उन्हनि स्टेटमेंट्स खां ॿाहिरि निकिरी उनखे परखिजे त हुन ज़िंदगी खे कीअं ॾिठो, हुन सिंध खे कीअं ॾिठो, हुनखे मौत में छा मिलियो। उन में जेको आहे सो सभिनी खां मदद जेका कई जंहिं किताब, उहो मदद साहब वारो कंपाइल थियल किताब हो, जंहिंमें स्पेशली जेको आहे सो इंडियन सिंधीज़ जा जेके हुन में हिकिड़ा हिन नॉवेल में ॿ उहे किरदार आहिनि जेके मूं मदद अली साहब जे उहे रियल किरदार हुआ, वरी उन्हनि खे मूं फिक्शनलाइज़ ॿई कहाणीकार जेके हिंदू जे नाले सां आहे, उन हशू ते कहाणी लिखणु बि चाहींदा आहिनि। उहा मदद साहब जी किताब में कहाणी जॾहिं मूं पढ़ी त ॾाढी मुतासिर कंदड़ कहाणी। एनीवेज हशू त हर उन सब्जेक्ट लाइ हिकिड़ो किरदारु खपंदो आहे, पर हिस्टोरिकली जेको विरहांगो आहे उहो पाण हिकिड़ो तमामु वॾो सब्जेक्ट आहे। ऐं मां सम्झां थो त 20वीं सदी में 2 होलोकास्ट थिया आहिनि इंसानी तारीख़ में। हिकिड़ा जेका 20वीं सदी आहे उन में हिकिड़ो होलोकास्ट त हिटलर कयो, पर हिकिड़ो होलोकास्ट वरी 1947 वारो पार्टीशन, उहो बि उन ई होलोकास्ट जेतिरो ई दर्दनाक आहे, उन ई होलोकास्ट जेतिरो ई इज़ाईंदड़ आहे। ऐं जॾहिं मूं हिन नॉवेल ते कमु पियो कयो त राति जो छिरक भरे उथी पवंदो हुउसि। मां पाण खे उन टाइम ज़ोन में ॾिठो जॾहिं ट्रेनूं अचनि थियूं, फुरजनि थियूं, लाश किरनि था, ऐं मां छिरक भरे उथी पवंदुसि त किथे मां त 47 जे उन विरहांगे में कटिजी न वेंदुसि। त इहा मुंहिंजी हिन नॉवेल लिखंदे हिकिड़ी मेंटल स्टेट थी वई, ऐं एतिरो इन्वॉल्व थी वियसि हिन में जो टाइम खे मां बैलेंस नथो करे सघां। जॾहिं मां घरां निकिरंदो हुउसि कंहिं कम लाइ त लॻंदो कंहिं मूड़े मां किथां को सिख छुरो खणी अची हणी विझंदो। ऐं जेको आहे सो एॾो उहो जेके इवेंट्स हुआ, हॉरिफिक इवेंट्स हुआ, ख़ासि करे जेको उन्हनि फ्रीडम एट मिडनाइट जेको आहे किताब, उन में जेके उन्हनि ॾेखारिया आहिनि 2 सहाफ़ी उन्हनि जेको हिन में पंहिंजे किताब में लिखिया आहिनि, उहे स्टोरीज़, रियल स्टोरीज़, त उहे मुंहिंजे ज़हन ते हावी थी वियो। अच्छा, हिन में जेको आहे सो मां 2 माण्हुनि जो थैंक्स करणु चाहियां थो। हिकिड़ो मुंहिंजो दोस्त आहे साईं वाहिद सुमरो साहब, मुंहिंजो पहिरियों रीडर। साईं जॾहिं मूं कहाणियूं ऐं नॉवेल लिखणु शुरू कया, या 2009 या 10 जी ॻाल्हि आहे, त ही वॉज द फर्स्ट पर्सन हू रेड and he remarked very good for me and he appreciated me. ऐं पोइ वरी मूंखे वाहिद साहब ताज जो साहब ॾे वठी वियो। उन ॾींहंनि में मूं हिकिड़ी कहाणी लिखी होशू शीदी ते। पोइ वरी जॾहिं ताज साहब उहा कहाणी पढ़ी त हेठां हुनजे ताज साहब सिर्फ़ु हिकिड़ो लफ़्ज़ में रिमार्क लिखियो, एक्सीलेंट। ऐं इहा जेका एप्रिसिएशन हुई एज़ अ राइटर, जॾहिं मां शुरू कयो लिखणु त इहो जेको आहे तमामु वॾी एप्रिसिएशन हुई। मां सम्झां थो जेकॾहिं वाहिद साहब उहो उन वक़्तु न हुजे हा त थी सघे थो मां पंहिंजूं काफ़ी शयूं फाणे छॾियूं आहिनि, ही शयूं फाड़े छॾिया आहिनि। ऐं ॿियो मुंहिंजो प्यारो दोस्त अख्तर, जॾहिं बि मां हिन ॾे पंहिंजी राइटिंग को मसौदो मोकिलींदो आहियां, नॉवेल ज़हन में ईंदो आहे बसि बाली पर्च पवे, बाक़ी ख़ैरपुर पंधु पहुचूं, सो बाली खे पचाइणो हूंदो आहे। सो इहो हो नॉवेल में। हाणे हिन में हुनजी जर्नी आहे लाइफ जी सॼी। हाणे उहो वरी नॉवेल पढ़ंदो वधीक मज़ो ईंदो। अकबर साहब वारी ॻाल्हि त हाणे ॿुधाए नथो सघिजे। मां पाण हाणे वरी मूव ऑन करे वियो आहियां,
छो जो मां 2 नावलनि ते हिन वक़्तु कमु करे रहियो आहियां त हीअ शयूं थोरो हिननि खे साइड बि करे छॾियो आहे। इन मां सिर्फ़ु हिकिड़ो टुकड़ो पढ़ां थो पहिरें चैप्टर जो ऐं पोइ थैंक्स तव्हांजी कभी। हीउ बाप पहिरियों आहे हिनजो बम्बई सन 1986 गुम थियण खां 10 ॾींहं अॻु। हीउ जेको नावेल आहे एक्चुअली जेके हुनजा लास्ट 10 ॾींहं आहिनि हशमत जा उनजे इर्द गिर्द रिवॉल्व करे थो ऐं उन सां पोइ हू वरी बैक हुन में फ्लैश बैक्स में हलियो थो वञे। हुनखे पंहिंजी ज़िंदगी जा मुख़्तलिफ़ इवेंट्स यादि था अचनि। हू ट्रेन में सफ़र थो करे केॾीमहिल किथे आहे त जीअं ई सुबुह थियो हशमत छिक भरे उथियो। हू राति घिटी में लैम्प पोस्ट हेठां सुम्ही गुज़ारे वियो। उहा लाॻीती 3 राति हुई जेका हुन लैम्प पोस्ट हेठां सुम्ही गुज़ारी हुई। गुज़रियल 10 ॾींहंनि खां हू रोज़ बाज़ार जे विच वारे बाकड़ा होटल ते अची वेहंदो हो। बाकड़ा होटल जे मारवाड़ी मालिक खे संदसि हाल ते ख़बर न आहे छो रहम आयो ऐं हुनखे नेरनि में अधु प्यालो चांहि ऐं हिकु पापो ॾिनो हुआईं। वॾे अंग में सस्तियूं पन जूं बीड़ियूं छिकण करे हुनखे खंघि ऐं सहिको पिणु थी पियो ऐं हुनजे साह मां सस्ते रम जी धप पई ईंदी हुई। ईअं सदाईं कोन हो। को ज़मानो हो जो हू ऊचा सिगार ऐं सिगरेट छिकींदो हो ऐं सिंगल माल्ट खां सवाइ कंहिं शराब में वर्दी हथ विझंदो हो। हुनजा हाल ॾिसी मारवाड़ी सम्झी वियो हमरा जा किस्सा ख़ाली हूंदा। पोइ बि जॾहिं हुनजे ॾॾा ॾिनल अखियुनि में ॾिठो त दिलि में रहम जी छोली उभरी हुअसि। जेतोणीकि उन्हनि सालनि में हिकु भेरो ॿीहर समूरे जो समूरो नंढो खंड रतो छाण ऐं वहशीपणे जी हिकु अलॻि तारीख़ इंसानी रत सां लिखण में रुधल हो। मज़हब जी बुनियादनि ते वरी वेछा वधी विया हुआ। उन्हनि मज़हबी वेछनि हिकु मां 2 मुल्कनि खे जनम ॾिनो हो ऐं 2 मां 3 मुल्क बि पैदा थी पियो हो। पोइ बि भाउ न विसामी। मज़हब अहिड़ो नशो थी पियो जंहिंजे पूराई रुगो रत सां थी रही हुई। हाणे सिखनि जो वारो आयल हो। हिंदू सरकार सिखनि जे मंदर गोल्डन टेम्पल ते वर्दी वारनि खां चढ़ाई कराई हुई। हशमत खे पंहिंजी प्यारी दोस्त इंदिरा जेका हुन खां उमिरि में 3 साल नंढी ऐं ऑक्सफोर्ड में 2 साल जूनियर हुई ऐं जंहिंखे हू प्यारी इंदू करे सॾींदो हो ऐं हू वरी लंडन जे रस्तनि ते हुनखे हैश चई हॉस्टल ॾांहुं हली वेंदी हुई। मां उहा उमेद न हुई। जॾहिं उहे ऑक्सफोर्ड जी डिबेटिंग सोसाइटी में बीही तकरीरूं कंदा हुआ तॾहिं उन्हनि तकरीरनि में चिटे नमूने भारत माता जी ख़िदमत जी ॻाल्हि कंदा हुआ। नेट हुनजी हिंदू ऐं हिंदुस्तान जी इंदिरा प्रधानमंत्री थी ऐं भारत जो समूरो वायुमंडल मटिजी वियो। 70 वारे ॾहाके में इंदू हशमत सां गॾु नंढे खन लाइ बि हिकु उमेद थी उभरी ऐं के भारतीय वरी हुनखे देवीअ जो अवतार बि सम्झण लॻा। इंदिरा हिंदुस्तान आहे ऐं हिंदुस्तान इंदिरा आहे जहिड़ा जज़्बाती नारा ॿुधी हुनजे मुंहं ते मुर्क अची वेंदी हुई। हू नेहरू जहिड़ी करिश्मा खे पी उहो ई नेहरू जेको आज़ाद भारत जो पहिरियों प्रधानमंत्री थियो ऐं जंहिं 1947 जी राति जे 12 लॻे तकरीर कंदे उहो तारीख़ी जुमिलो चयो हो, एट द स्ट्रोक ऑफ मिडनाइट when the world would sleep, India would rise and shine. महिरबानी। महिरबानी करीम। आख़िर में सदारती ख़िताब खां पहिरीं आऊं पंहिंजे दोस्त नहीं मचे थो हाणे आऊं पंहिंजे सदारती ख़िताब लाइ ऐं हिन समूरी डिस्कशन खे वाइंड अप करण जे लाइ सिंध जे नामियारे कहाणीकार ऐं अॻूणे फॉरेन मिनिस्टर एजुकेशन साईं मदद अली सिंधी साहिब खे गुज़ारिश कंदुसि त पाण अचनि ऐं पंहिंजो सदारती ख़िताब कनि। साईं मदद अली सिंधी साहिब। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम।
मोहतरमा नाहिद मलबारी साहिबा, डॉक्टर रियाज शेख साहब, मोहतरम अकबर लगाई साहब, मोहतरम सलीम कौर साहब, मोहतरम कलीम बुट साहब, अख्तर हफीज़ साहब, डॉक्टर अली अहमद साहब, सारंग साहब, ॿिया ख़वातीन हज़रात। तो मां पहिरियों तव्हां कलीम बुट साहब खे हिकु कामयाबु नाविल लिखण ते मुबारकबाद पेश थो करियां ऐं हिकु बहितरीनु नाविल जी आमद सिंधी अदब लाइ हिकु ख़ुशगवार ॼोटो आहे। हिन नाविल जी जेतिरी तारीफ़ कजे घटि आहे। मां सम्झां थो त सभ खां ॿ ॻाल्हियूं हिते करणु बहितर सम्झंदुसि त बेसिकली सवानी नाविल, ऑटोबायोग्राफिकल नाविल लिखणु ॾाढो ॾुखियो कमु आहे। सिंधीअ में ऑटोबायोग्राफी नाविल जो ज़िक्र कंदासीं त आउं जेकॾहिं थोरी तारीफ़ करियां त साल 1954 में लालचंद अमरनेमल हिकु कहाणी लिखी हुई हुर मखीअ जा। असल में छा आहे त 1892 में पहिरीं हुर मूवमेंट जेका थी हुई उन में ब्रिटिशर्स तमामु घणो ज़ुल्म कयो हो, पर उनजी का बि वाक़ियाती तारीख़ कोन हुई। लालचंद अमरनेमल इहा कहाणी लिखी उन समूरे दौर खे कीअं बच्चू बादशाह खे फांसी ॾिनी वई ऐं ॿियनि माण्हुनि ते कीअं ज़ुल्म कयो वियो, ख़ुदि मुस्लमान जेको डिप्टी कलेक्टर हो उन केॾो ज़ुल्म कयो, अंग्रेज़नि छा कयो, इहा कहाणी हिकिड़ी बहितरीनु सवानी ऑटोबायोग्राफिकल हिकिड़ी कहाणी आहे जंहिंसां जदीद सिंधी कहाणी जी शुरूआत थिए थी। उन खां पोइ जेकर नावल जो ज़िक्र कंदासीं त साल 1958 जी मार्शल लॻी त अयूब खान जे मार्शल में सिंध जे हिकिड़े तमामु वॾी अदीब उस्मान डीपलाई खे गिरफ़्तार कयो वियो ऐं 2 साल हैदराबाद जेल में हू बंदि हो या 15 महीना बंदि हो। उते हुन जॾहिं हुरनि जो वरी छाकाणि सेकेंड हुर मूवमेंट जेका हुई 1940, 41, 42 ऐं 43 में जेका पीर साहब खे फांसी आई 20 मार्च 1943 ते, उन खां पोइ जेके वाक़िया थिया त उन जा माण्हू अञा मौजूदु हुआ हुते। त उस्मान डीपलाई साहब पहिरियों ऑटोबायोग्राफिकल नाविल सांगड़ लिखियो जेको सिंधी अदब जो हिकिड़ो शाहकार नाविल आहे। त इन खां पोइ ही जेको नाविल आहे अशोक केवल रामाणी बाबति, इहो हिकिड़ो मुकमल नाविल न करे आहे त उन दौर जे सियासी वाक़िअनि खे हिन ॾाढो ख़ूबसूरती सां कलम बंदि कयो आहे। मूं तव्हांखे चयो त ऑटोबायोग्राफिकल नाविल ॾाढो ॾुखियो आहे। मूं कंहिं ज़माने में हिकिड़ो नाविल पढ़ियो हो, हाणे उहो नाविल हो दी कैप्टन्स डॉक्टर, मशहूरु रूसी शाइर एलेक्जेंडर पुष्किन जो लिखियलु हो। ऐं इहो नाविल जेको आहे 1836 में त शाइर थियो, पर इन नाविल जो जेको हीरो उहो हुनजो मशहूरु इनकलाबी पोगोचेफ हो, जंहिंखे उन ज़माने में ज़ार हुकूमत 21 जनवरी 1788 में मास्को जे हिकिड़े चौक ते फांसी ॾिनी हुई। त उहो जेको नाविल हो आउं सम्झां थो त रूस जो हिकिड़ो बहितरीनु ऑटोबायोग्राफिकल नाविल आहे। उन नाविल में जेको हुन किरदार जो हुन अक्सबंदी कई आहे, आउं सम्झां थो त रूस जी उन दौर जे असांजे अखियुनि अॻियां अची थी वञे। बेसिकली त हाणे पुष्किन शाइर हो, आशिक़ हो ऐं बहितरीनु शाइरी कई अथसि, पर हुनजो इहो नाविल जेको आहे रूसी अदब जो शाहकार नाविल आहे। इन ई सां ई हुनजी जेका आहे उन दौर जे जेको आहे सवानी नाविल जी ख़बर थी पए। ऐं उन खां पोइ दोस्तोयेव्स्की जो नाविल, उहो बि हिकिड़ो मशहूरु नाविल आहे जेको ऑटोबायोग्राफिकल नाविल आहे ऐं उन नाविल जो नालो आहे दी डीड, जंहिंखे हुन साइबेरिया में जेको 4 साल कैद में रहियो उनजे पस मंज़र में लिखियो। त
तो मूं अर्ज़ कयो त ऑटोबायोग्राफी नॉवेल लिखणु ॾाढो ॾुखियो आहे, सो बि सिंध जे उन दौर ते जॾहिं असांजी सिंध जी सियासत, क़ौमी सियासत जेका आहे उन ते किताब आहिनि ई कोन। अवां ॾिसो त मैडम जेको हींअर ज़िक्र कयो कराचीअ जो, त 17 फरवरी 1843 में जॾहिं अंग्रेज़नि सिंध मीरनि खे हारायो ऐं सिंध ते कब्ज़ो कयो, हैदराबाद गादीअ जो शहर हो, पर हू खणी आया कराची में। अंग्रेज़नि कॾहिं बि सिंधी माण्हूअ खे, यानी हुननि कॾहिं बेतबार न कयो, हुननि हमेशह सिंधी क़ौम खे शक जी निगाह सां ॾिठो। हाणे हिकिड़ो मिसाल ॾींदुमि, अकबर साहब चवनि था त अंग्रेज़नि कमु कयो, अंग्रेज़नि पंजाब में त यूनिवर्सिटी ठाही, गवर्नमेंट कॉलेज ठाहियूं, मद्रास में, कलकत्ते में, पर सिंध में हुननि को बि तइलीमी इदारो कोन ठाहियो। अवां ॾिसो तारीख़ जेका आहे तव्हांखे नज़र ईंदी। पहिरियों सिंध मदरसो प्राइवेट, ॾियाराम जेठमल कॉलेज प्राइवेट, डीजे कॉलेज वरी हैदराबाद में ॾियाराम जिंदूमल कॉलेज 1917 में इन्हीं पैसनि क़ाइमु कई प्राइवेट, CSS कॉलेज शिकारपुर प्राइवेट, नूर मोहम्मद हाई स्कूल जेको हो उहो पहिरीं हिकिड़ो सरकारी स्कूल हो, पोइ नूर मोहम्मद साहब वठी हुनखे जेको आहे सो हलायो। किथे अंग्रेज़नि जी हिते रही असां वटि तइलीमी ख़िदमतूं, हुननि हिकु बि स्कूल, अवां ॾिसो वञी तारीख़, उहे सभु प्राइवेट। नवलराय हीरानंद स्कूल प्राइवेट, नवोदय स्कूल हैदराबाद जंहिंमें यूनिवर्सिटी ठही प्राइवेट। अंग्रेज़नि सिंधी माण्हुनि ते एतबार न कयो ऐं हुनखे हमेशह शक जी निगाह सां ॾिठो। ऐं सिंध उन वक़्त में सियासी तौर ते एॾी त मज़बूत हुई जो मांखे ॿुधाईंदो हलां, थोरो सियासत जो ज़िक्र पियो करियां छाकाणि असां वटि इहे ॻाल्हियूं नथियूं थियनि। कांग्रेस त डिसंबर 1885 में ठही, पर सिंध सभा 1884 में ठही चुकी हुई, जिन सिंध में सुजागी पिया हुई। इहा सिंधी माण्हुनि जे, सिंधी मुसलमान ऐं सिंधी हिंदू जी सियासी सुजागी जो वॾो मिसाल आहे। कांग्रेस जो सभ खां वॾो इजलास जेको आहे उहो 1913 डिसंबर में थियो आहे कराची में। वरी अचो जेके मुस्लिम लीग 1996 में ठही आहे ढाका में, उनजो पहिरियों इजलास जेको आहे हिन शहर कराची में 1970 में थियो आहे। वरी मुस्लिम लीग जो ॿियो इजलास अक्टूबर 1938 में सिंध जे माण्हुनि GM सैयद अब्दुल्ला हारून ऐं ॿियनि अक्टूबर 1938 में 3 ॾींहंनि जी कॉन्फ्रेंस हलाई, जंहिंमें पहिरियों दफ़ो शेख अब्दुल मजीद सिंधी क़रारदाद पेश कई त मुस्लिम इलाइक़नि ते मुश्तमिल ही आज़ाद रियासत क़ाइमु कई वञे। हाणे सही आहे ग़लति, हुनजी सुजागी खे ॾिसो। वरी 1931 में कांग्रेस जो इजलास थियो आहे हिते 23 मार्च 1931 में। साॻे ॾींहं ते भगत सिंह, राजगुरू ऐं सुखदेव खे लाहौर में फांसी चीकी हुई। गांधी जॾहिं हिकु ॾींहुं ते लथो आहे त माण्हुनि जो एॾो हुनजे मुखालफ़त में जुलूस हो जो हुनखे लांडी में लाथऊं, उते बि माण्हू पहुची रहिया ऐं हुनखे कारो गुलाब पेश कयूं त तो भगत सिंह खे न बचायो। सिंधी माण्हुनि जी सियासी सुजागीअ जो आउं त चवां थो त हैरत आहे। साल 1912 नवंबर में उन वक़्त जे गवर्नर जनरल ते बम उछलियूं। उनजो मैन जेको हो बंगाली, वो उतां हलियो आहे कराची हैदराबाद में आयो आहे, उन पनाह जी वरिती आहे। सुभाष चंद्र बोस उनखे हेल्प करण वारा सिंधी माण्हू। ख़ुदि मूंखे यादि आहे त पीर अली मुतवाज़िरी चयो त जेकॾहिं सेठ अब्दुल्ला हारून पैसा न ॾे हा त इहो पाकिस्तान कोन ठहियो आहे। सिंधी माण्हुनि जी सियासी सोच जो हिकिड़ो ॿियो आख़िरी मिसाल ॾियांव। शहीद अलाव चुमरो, वज़ीर आज़म सिंध, हिकु तरफ़ 1940 जो इजलास थो थिए मार्च में लाहौर में, त ॿिए तरफ़ अप्रैल में 3 ॾींहंनि जी कॉन्फ्रेंस आज़ाद मुस्लिम कॉन्फ्रेंस दिल्ली में थिए थी। मौलाना आज़ाद, हुसैन मदनी सभु अचनि, सदारत खे थो करे शहीद अलाव चुमरो। तक़रीर में छा थो चवे त सिंध हिकिड़ी सेक्युलर सूबो आहे। उनजो सबूत इहो आहे त असांजे शाह लतीफ़ जिन सूरमनि खे ॻायो आहे उहे मुस्लमान न आहिनि, उहे हिंदू आहिनि। हुनजी सियासी सोच ते ॾिसो।
तॾहिं उन इहो चयो अकबर साहिब त अंग्रेज़नि खे खपे त सिंध खे जीअं वरितो 17 फरवरी 1943 में तीअं असांखे वापसि कई वञे या त वरी असांखे हू पंहिंजी डोमिनेंट रियासत कनि। हुनजी सियासत ॾिसो, उमिरि घणी 43, 24 मई ते, यानी त 1943 जो जेको साल आहे सिंध जे लाइ इंतिहाई निभागो साल। 21 जनवरी 1943 सखर में हेमू कालाणी फांसी, 20 मार्च 1943 पीर बागाड़ी हैदराबाद में फांसी, 24 मई 1943 शहीद अलावे चुमड़े खे लाथों बि सही, छाकाणि हुन पंहिंजा लक़ब वापसि कया हुआ ख़ान बहादुरी जा। टांगे में वियो पिए, हुनखे गोली हणी मारे छॾियो, उमिरि 43 साल। सिंध जे सियासी माण्हुनि जी सोच ते आउं त हैरत आहियां त हिते कमु थिए ई कोन थो। रिसर्च करण लाइ को तयारु कोन्हे, किताब लिखण लाइ को तयारु कोन्हे। माली गरीब जी पॉलिटिक्स ते असांखे किताब कोन थो मिले। 1858 जी जंग आज़ादी ते समय किताब लिखिया विया आहिनि। असां वटि सिंधी माण्हुनि जी कंट्रीब्यूशन न हुई, को तहक़ीक़ करण लाइ तयारु कोन्हे। हींअर सिंध आर्काइव मां हिकिड़ो पॉम्फलेट हथायो, इहो आहे 1858 डिसंबर जो। हुन में लिखियलु आहे सिंधीअ में बि आहे त फलाणा फलाणा जेके बाग़ी गद्दार आहिनि, इहे गुम थी विया आहिनि, जेको उन्हनि खे हथु कंदो जीअरे लाइ 50 रुपया, मरी वियल लाइ 25 रुपया। इहो पॉम्फलेट उन दौर छपियल आहे बाटल फील्ड। सिंधी जे माण्हुनि जी वॾी कंट्रीब्यूशन हुई ऐं हिकिड़े सियासी सुजाॻ जंहिंमें माण्हू जहिड़ी सियासी, अॼु मां चवां थो, ऐं इहा ॻाल्हि कंदो आहियां त सियासी माण्हू, सिंधी माण्हू वोट घणी कंहिंखे बि ॾे, पर उन तबियत में मज़ामत मौजूदु आहे। हाणे मोटी था अचूं पाण नाविल ते, त हीउ जेको नाविल आहे हशू केवल रामाणी, उन वक़्तु या कांग्रेस हुई या मुस्लिम लीग हुई, कम्युनिस्ट पार्टी हुई। कम्युनिस्ट पार्टी बि मूंखे शोभे पाण ॿुधायो त शोभो ज्ञानचंदाणी हूंदो जेको आहे सो कम्युनिस्ट पार्टी तरफ़ां, सही धारणो हूंदो मुस्लिम स्टूडेंट फेडरेशन तरफ़ां। ॿई झंडो खणी पाकिस्तान जा नारा हूंदा, मुस्लिम लीग कांग्रेस। उन वक़्तु ॿ माण्हू हुआ जीअं मूं तव्हांखे ॿुधायो, शहीद अलावर चुमरो जंहिं इहो चयो त असांखे अलॻि हैसियत मिले, ॿियो हशू केवल रामाणी जंहिं 1942 में अची स्टूडेंट फेडरेशन बि ठाही। इहो गोबिंद माली, शोभो ज्ञानचंदाणी, किरण बाबाणी, शेख अयाल, ख़ुदि साईं जीअं त लिखे थो जनम गुज़ारियनि जिप्सी में। त मां उन वक़्तु परेशान हुयुसि। हिन मूंखे सम्झायो त न मुस्लिम न हिंदू, अव्हांखे सिंध जी ॻाल्हि करणु खपे, सिंधी हिकु अलॻि क़ौम आहे। इहो हशू केवल रामाणी हो, जंहिंजी सोच पाण जीअं त लिखे थो त जेकॾहिं हशू न हुजे हा तव्हां ऊंदाई में गुम थी वञे हा। इहो हशू हो जंहिं मूंखे सम्झायो त क़ौमियत जो नज़रियो छा आहे। उन माण्हू जी ज़िंदगीअ ते, छाकाणि मूं तव्हांखे अर्ज़ु कयो त कमु थिए ई कोन थो, सियासत ते को कमु करण लाइ तयारु कोन्हे। हीउ जेको नाविल आहे उन में हिन माण्हूअ वॾी महिनत कई आहे ऐं हशूअ जी ज़िंदगीअ ते पहिरीं मूं किताबु लिखियो, छाकाणि मूं महसूसु कयो त अहिड़नि माण्हुनि खे यादि करणु खपे। अलामा आहे काज़ी आहे, हुन ते मूं किताबु लिखियो। हाणे अलामा आहे काज़ी आहे, जेकॾहिं सिंध यूनिवर्सिटी हुन दौर में 51 में जॾहिं हुनखे वाइस चांसलर मुक़ररु कयो अथनि सिंध कराचीअ में, छाकाणि सिंध यूनिवर्सिटी त 1947 में ठही चुकी हुई। पोइ हिननि छा कयो जो अलामा आहे काज़ी खे सिंध यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर करे हिनखे चयूं त हाणे तव्हां हलिया वञो हैदराबाद, ऐं हिते कराची यूनिवर्सिटी ठही। अलामा साहब जॾहिं हैदराबाद पहुतो आहे त उन वक़्तु यूनिवर्सिटी जो कमु छा हो, फ़क़ति 2 कॉलेजनि जो इम्तिहान वठणु, हिकिड़ी शिकारपुर कॉलेज, हिकिड़ी हैदराबाद कॉलेज। हुन माण्हूअ हिकिड़े स्कूल नॉलेज वारे स्कूल में यूनिवर्सिटी ठाही, तदरीसी अमलो मुक़ररु कई, तंहिंखां पोइ मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट ठाही ऐं यू कैंपस ठाही। सिंध यूनिवर्सिटी जाम छोड़ो पाकिस्तान जो पहिरियों यू कैंपस आहे। पंजाब यूनिवर्सिटी जो बाद में ठहियो आहे, कराची जो बाद में ठहियो आहे। सो हाणे इहे अहिड़ा माण्हू आहिनि जिन जी ज़िंदगीअ ते जेकॾहिं किताब लिखिजे। साईं अलंदो शाह नौशेर फरोज़ में स्कूल ठाराई, नूर मोहम्मद यानी हॉस्टल ठाराई, पंहिंजो बंगलो उन ज़माने में अब्दुल समद काछेरे खे 16,000 में विकिणी, छाकाणि मुस्लमान छोकिरनि लाइ पैसा कोन हुआ, हॉस्टल में हुनखे ॾेई छॾी। ऐं पाण जॾहिं 37 इलेक्शन में बीठो, मुक़ाबले में केरु, मीरा मोहम्मद शाह।
100 वोटनि तां हाराए छॾियऊंसि ऐं अली मोहम्मद राशिदी लिखियो आहे त मूं मीरा मोहम्मद साहब खे चयो बाबा तूं फिक्र न कर सिंधी मुसलमान वहीं एहसान फरामोशी में डिग्री वरिती आहे तूं खटंदे हाराईंदो हाराई दिलि जो दौरो पिस गुज़ारे हशू कंवल रहमानी हिते रही पियो हिन पाकिस्तान ठहण खां पोइ न वियो पर हुनखे जेको आहे सो जनवरी 1948 में 49 में गिरफ़्तार करे हैदराबाद सेंट्रल कराची सेंट्रल जेल में बंदि कयूंसि 8 महीननि खां पोइ मसूद खदर पेश पोइ हिते डिप्टी कलेक्टर हो पोइ उन हुनखे ॿुधायो त बवासी तोखे हितां ज़मानत ते कोन छॾींदासीं तूं हितां वञ जहाज़ जो टिकट ओरिएंट एयरलाइंस में हिनखे टिकट वठी ॾिनऊं जीअं वियो वरी वापसि न वरियो पर हुनखे जेको आहे हीअ जेके विरहाङे जो दर्द हो हितां पंहिंजे वतन जो छॾण जो मुफ़क़िर वॾो हो आउं त चवंदो त हू चहिरो कोन थियो हिकिड़ो इहा साइकोलॉजिकल हिकिड़ी बीमारी आहे जेको माण्हू पंहिंजे पाण से हिकिड़ो चराइप जो दौरो चाढ़ींदो आहे ऐं दुनिया खे ॾेखारींदो आहे मां पागल आहियां हिकिड़ो इंग्लैंड जो पढ़ियल माण्हू ऐं हिकिड़ो बहितरीनु कपिड़ा पाईंदो हो हुन पाण लिखियो आहे त शेख अयाज़ अहिड़ो ख़ूबसूरत माण्हू जेको बहितरीनु सूट पाईंदो हो हमेशह टोपलो पाए हलंदो हो अंग्रेज़ी जो माहिर साईं जेम्स जो किताब स्ट्रगल फॉर न्यूज़ अंग्रेज़ी में उन लिखियो हो हाणे अहिड़े माण्हू जी ज़िंदगीअ ते हिन जेको कलीम साहिब नावेल लिखियो आहे आउं थो चवां त हीउ सवानी नावेल वरी बि चवां थो ॾाढो ॾुखियो आहे हिन में हुन केतिरा वाक़िया लिखिया आहिनि हाणे मिसाल तौरु साल 1919 में बग़ावत जो केस थियो जेठमल परसराम ते हिंदवासी अख़बार में हुनखे सज़ा ॾियण वारो हो एच.टी. सोले डिप्टी कलेक्टर हो हुनखे शहर हो त अॻियां अॼु वटि पोयनि सिर संभालिया कलाल खे हट कुसण जो कोप वे हलियो अथई बग़ावत बाबा कहिड़ो शाइर आहे इहा शालती किथे आहे शालती की हुनखे त मरे वफ़ात खे इलाही वक़्तु थियो आहे केस हलियो हुनखे 4 साल सज़ा मिली पोइ सोले चयो त मूं कयो छो न हुन ते तहक़ीक़ करियां पोइ शाह खे पढ़ियईं ऐं PhD डिग्री करे 1941 में ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी मां हुन PhD डिग्री की शालती थी त इहे वाक़िया बि हिन किताब में शामिल आहिनि ऐं हशूअ ते जेको हिन बयानु कयो आहे मां सम्झां थो त माण्हूअ जे दिलि ते हिकिड़ो असरु थो थिए त तारीख़ जे हिकिड़े वॾे माण्हू सां तारीख़ केॾो ज़ुल्म थी करे इहा तमामु ख़ौफ़नाक ॻाल्हि आहे तव्हांजी वॾी महिरबानी तव्हांजी हुजे नका झल न पल न को राव ॾेह में नका झल न पल न को राव ॾेह में आणियो विझंदा होरे रोड़ियो रता गुल मारू पाण अमल मरीरो मरकणो लतीफ़ साईं जे आज़ाद ऐं ख़ुशहाल सिंध जो जेको तस्वर हो उहो तस्वर अशू केवल रमणी जो तस्वर हो ऐं प्रोग्राम जे इख़्तिताम खां पहिरीं असांजो प्यारो साथी दोस्त नईम शाह खे गुज़ारिश कंदुसि त लतीफ़ साईं जी वाई ॿुधाईंदो उन खां पोइ पाण प्रोग्राम खे इख़्तिताम करणु वठी हलंदासीं नईम शाह खे गुज़ारिश आहे त पाण अचनि